सिंध हाई कोर्ट हैदराबाद वकील गुलाम मुस्तफ़ा हिंगोरजो ऐं वकील शंकर मेघवार पारां कारूंजर जबल खे क़ौमी विरसो करार ॾियण लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हाई कोर्ट कारूंजर जबल खे वर्ल्ड हेरिटेज साइट में शामिल करे लाॻापियल धुरियुनि खे हुकुम ॾिनो आहे त कारूंजर जबल ते का बि कमर्शियल सरगर्मी न कई वञे। सेक्रेटरी मादनियात ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं लाॻापियल इदारनि इन हुकुम खे यकीनी बणाइण भनकड़ी जी सूरत में सेक्रेटरी मादनियात ऐं डिप्टी कमिश्नर थरपारकर SHO नंगर पारकर ज़िम्मेवार हूंदा। सिंध हाई कोर्ट जंगली जीवत खे हुकुम ॾिनो त संदन गेम सेंचुरी खे बहाल करे उतां जे जंगली जीवत खे तहफ़ुज़ यकीनी बणाइनि। अदालत कारूंजर जबल ते फौरी वणकारी मुहिम शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत वधीक हुकुम ॾिनो त कारूंजर जबल ते मौजूद तारीख़ी इबादत गाहुनि जी हिफ़ाज़त खे बि यकीनी बणायो वञे। सिंध हाई कोर्ट वकील गुलाम मुस्तफ़ा हिंगोरजो ऐं वकील शंकर मेघवार जी दरख़्वास्त ते 5 सेप्टेम्बर 2023 ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी साहब ऐं जस्टिस अरशद हुसैन खान साहब ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई हुई।